पनुआकल पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सर ते पनुआकल प्रेस क्लब ऐं यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज में सियासी समाज जे माण्हुनि तोड़े वकीलनि एडवोकेट गुलशर महर, म्यूनसिपल कमेटी चेयरमैन मियां अब्दुल कवी इंढड़, वाइस चेयरमैन बाबर मुस्तफ़ा बोज़दार, पन्नू आकिल तालका बार जनरल सेक्रेटरी तारिक हमीद कुरैशी, एडवोकेट गुलाम शबीर चाचड़, पन्नू आकिल प्रेस क्लब जे सदर अब्दुल्ला चाचड़, शाहिद मुग़ल, अयाज शेख, मुर्तज़ा, आसिफ महर, गुलाम शबीर चाचड़, अकबर मलक, भवेश कुमार, हसन मलक, हसन अकील ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सहाफ़त जे वॾे नाले जान मोहम्मद महर खे सरेआम क़त्ल करे क़ातिल फ़रार थी विया। इहा सख़र इंतिज़ामिया जी नाअहली आहे। हुननि जो चवणु हो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सर ते पूरे पाकिस्तान में शहीद जे खून सां इंसाफ़ लाइ प्रेस क्लबनि ते कारो झंडो चाढ़े एहतजाज रिकॉर्ड कराया विया आहिनि। हुन निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त शहीद जा क़ातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार करे खेनि कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।